तव्हां नमाज़ पाबंदी सां पढ़ो, तव्हां नमाज़ पाबंदी सां पढ़ो। जॾहिं अलाह जी दरबार में दाख़िल थींदा न केरु ॾिस न हर को मफ़ाद में अलाह खे यादि कंदो आहे। मफ़ाद में न सम्झो था न, जेॾी महिल तव्हांजे मथां ॾुखियो वक़्तु अची वियो जा फलाणो माण्हू कावड़जी वियो जा हे कावड़जी वियो हो कावड़जी वियो, पोइ सभु रस्ता तव्हांजा बंदि नज़र ईंदा आहिनि, पोइ रब्बुल आलमीन जो रस्तो पकड़ींदा आहिनि, नमाज़ खां सहारो वठंदा आहिनि। पर नमाज़ तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो हिकु हिसो बणायो। नमाज़ खे इहो सम्झो जेकॾहिं मां न पढ़ंदमि मां मरी वेंदुमि। नमाज़ सां प्यारु कयो। तव्हां उन मक़सद जे लाइ वेंदा आहियो न, अलाह पाक उहो तव्हांजो पूरो कंदो। यकीन रखो उहो पूरो कंदो अलाह पाक। यकीन यकीन ई वॾी ॻाल्हि हूंदी आहे। जेको इंसानु आसिरे में वेंदो आहे यकीन खां मनदार न, पर इहो सोचे मां पंहिंजी मुश्किलात पंहिंजो फ़ैसिलो रब ज़ुल जलाल वल इकराम जी दरबार में रखी आयो आहियां त इन जो इंसाफ़ ज़रूरु थींदो, यादि रखिजे। पर यकीन सां अल्हम्दुलिल्लाह यकीन रखी न त हिकिड़ो माना मुंहिंजो अलाह पाक उहो फ़ैसिलो मुंहिंजो ज़रूरु कंदो, थी वेंदो। अलाह जी ज़ात बाबरकात यकीन रख, पंहिंजी नमाज़ खे हिकु ज़िंदगी जो हिसो बणाए, नमाज़ जा पाबंद थी। केॾा बि तव्हांखे वॾा कम हुजनि, जॾहिं अलाह अकबर जो सॾु थिए न, तव्हां सभु कम साइड थी कयो, नमाज़ सां प्यारु कयो, अलाह रब ज़ुल जलाल वल इकराम सां प्यारु कयो। जॾहिं तव्हांखे नमाज़ जे वक़्त में बुरा ख़्याल अचनि न त पढ़ंदा कयो या रब्बी मग़फ़िरली, उन वक़्त में तव्हांखां बुरा ख़्याल निकिरी ईंदा। आज़माए ॾिसो, आज़माए